जैकमाबाद तहलको गढ़ी खैरो यूसी मीरानपुर गोठ मीर खान रवाही बुलेदी जो स्कूल की बिल्डिंग ज़बून हाली जो शिकार थी वियो है। एजी दस्ती के तफ़सील मुताबिक ज़िले जैकमाबाद तहलको गढ़ी खैरो गोठ मीर मोहम्मद खान रवाही बुलेदी जो स्कूल ज़बून हाली जो शिकार स्कूल की बिल्डिंग के हंधा हंधा डैर पैजी विया आहिनि। बरसात पवण करे छित जो लोह जो मटीरियल गरण लगो। स्कूल में पढ़ंदड़ ॿारनि के जान जो खतरो। ॻोठाणनि जो चवणु आहे त असांजे स्कूल जी जल्द खां जल्द मरम्मत कई वञे त जीअं असांजा ॿार स्कूल में तइलीम हासिल करे सघनि। जॾहिं ॻोठ में स्कूल आहिनि ऐं उते उस्ताद न आहिनि, अगरि उस्ताद आहिनि त शागिर्द न आहिनि, अगरि उस्ताद शागिर्द मौजूदु आहिनि त स्कूल ज़बून हालत में आहे। पोइ हिननि में जो ज़िम्मेवार केरु आहे? समाजी अॻवान मोहम्मद सिद्दीक़ रवाही बुलेदी जो चवणु आहे त असां अवाम पाण आहियूं, छो जो असां गूंगा ॿोड़ा ऐं अंधा थी विया आहियूं। असांखे हर ख़बर हुजण बावजूदु आवाज़ नथा उथारियूं। हाणे असांजो उहो पको पै कयो त जिते बि कुझु बि ग़लति हूंदो उन जे ख़िलाफ़ु सख़्त खां सख़्त क़दम खणंदासीं ऐं ज़रूरत पई त एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। ऐं असांजी अपील एजुकेशन वज़ीर एजुकेशन सेक्रेटरी DC जैकमाबाद खे त असांजी ॻोठ जी स्कूलनि जी मरम्मत लाइ सख़्त खां सख़्त क़दम खयां वञनि त जीअं असांजा ॿार तइलीम हासिल करे सघनि।